झूडे शहर की मालपीड़ी सिंध की वॾियुनि मालपीड़ियुनि में शुमार थिए थी, जिते न सिर्फ़ सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा पर बलोचिस्तान जा वापारी भी अची ढोरनि जी ख़रीदारी कनि था। गॾोगॾु हितां पाकिस्तान नेवी, ईदी सेंटर, सीलानी ट्रस्ट, अल अख्तर ट्रस्ट समेत ॿियनि इदारनि लाइ जानवरनि जी ख़रीदारी भी झूडे जी मालपीड़ी मां ई थिए थी। सिंध जी इन आसूदी मालपीड़ी जो सालियानो ठीको 4 करोड़ रुपयनि खां वठी 5 करोड़ रुपयनि ताईं ॾिनो वञे थो, पर टाउन कमेटी जी सालियाना रिकवरी सिर्फ़ 1 करोड़ रुपयनि ताईं थिए थी, जंहिंजो सबबु सियासी मुदाख़लत ॼाणायो वञे थो। ऐं झूडो शहर में इहो बि मशहूरु आहे त मालपीड़ी जो ठीको हमेशह सियासी सिफ़ारिशुनि करे कंहिं न कंहिं सियासी अॻवान खे मिले थो, जेको फर्ज़ी नालनि ते ठीको हासिलु करे हर साल करोड़े रुपया हड़प करे थो। मालपीड़ीअ में पुलिस कोन बीठी आहे, असीं हिते नाके ते बीठा आहियूं। हाई कोर्ट कयो हो 21/11/2016 ते हिकिड़ो ऑर्डर कयो हो त काउंसिल जेका आहे सा अॻे ठेके ते ॾिनल हुई पिड़ी, उन खे हाई कोर्ट रद्द कयो, काउंसिल रद्द कयो त हाई कोर्ट बि उनखे चयो त बाबा हाणे पिड़ी जेका हलाईंदी सा टीए में हलाईंदी। उन टीए में जे ऑर्डर खां पोइ चेयरमैन टाउन कमेटी हिकिड़ो मूंखे लेटर लिखियो लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण जे लाइ ऐं ॿाहिरीं मुदाख़लत खे बंदि कराइण जे लाइ। उन ई तहत असां लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण जे लाइ पुलिस बीहारी आहे। अदरवाइज़ पुलिस जेका आहे सा हाणे टीए में पिड़ीअ खे पाण हलाए थी। टीए में जा मुलाज़िम हलाइनि था, उहो टैक्सेशन ऑफिसर हलाए थो, उहो जेको कुझु आहे उहो टीए में। असांजो उन में अमल दख़ल कोन्हे, असां सिर्फ़ु मेंटेन करण जे लाइ लॉ एंड ऑर्डर खे बीठल आहियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कुझु अरसे खां जीअं ही पिड़ी चेयरमैन टाउन कमेटी झूडे वारनि हलाई आहे ऐं उनजे हवारीनि हलाई आहे, उनखां पोइ करप्शन जो हिकिड़ो गढ़ बणिजी चुको आहे। हाँ, असां काउंसलर आहियूं। असां काउंसलर तहत मूं इजलास रिक्वेस्ट लाइ एप्लीकेशन बि ॾिनी हुई हिननि खे त बाबा जल्दी इजलास घुरायो, तव्हां 2 महीननि खां इजलास घुराया कोन आहिनि, त पिड़ी जे मैटर ते असां हुन सां ॻाल्हायूंसि। उहो थियो ईअं त जॾहिं असां ख़बर पई त पीपल पार्टी जा काउंसलर आहियूं, असांजो कन्वेंशन हो लाहौर में, असां सभु हलिया वियासीं काउंसलर लाहौर, त पोयां हिननि जल्द से जल्द इजलास घुराए वरितो, जंहिंमें असांजी गैर मौजूदगी में हिननि पंहिंजा फ़ैसिला कराए वरिता। हालांकि थियणु ईअं घुरिबो आहे जॾहिं बि इजलास घुराए पियो आहे त क़ानूनी तौर ते 1 हफ़्तो पहिरीं उन्हनि जी एप्लीकेशन दरख़्वास्त बि लेटर मोकिलिबो आहे त तव्हांजी इजलास आहे, पर उहो लेटर हिन तमामु जल्दी मोकिलियो जो असीं न हुजण जे करे इजलास कोन करे सघियासीं। ऐं बहर वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे झूडे शहर सां, त रिकवरी ही करप्शन लॻी पई आहे, जाली बुकूं हलनि पियूं, एंटी करप्शन छापा बि थिया आहिनि, उनखां पोइ बि हिननि जो इहो कमु जारी आहे। असल मालपीड़ी जो मसलो इहो आहे त हीउ जेको आहे असांजी मालपीड़ी हिन साल तक़रीबन लॻभॻि 4.25 करोड़ रुपए जे हिसाब सां साल जो ठेको वियो, पर जॾहिं नई कौंसिल आई ऐं उन्हनि जेको आहे जंहिंमें असांजा पीयूष पार्टी जा दोस्त आहिनि, उन्हनि जी जेका फोरकास्टिंग कई उहो कई मालपीड़ी जे पोयां त भई मालपीड़ी में कमाईंदासीं खाईंदासीं। पहिरें हिकिड़ो असांजो कौंसलर आहे जेको हींअर कौंसलर बि आहे ऐं पहिरें ठेकेदार बि हूंदो ऐं उन सां गॾु ॿियो बि जेका उनजा पार्टनर बि हूंदा हुआ। उन्हनि ॾिठो त हाणे मालपीड़ी खे कीअं खाइजे, ऐं उन्हनि जेको आहे इहो फोरकास्टिंग ऐं पीपल्स पार्टी खे छॾनि, इहे सॼो कमु जेको आहे सो मालपीड़ी जे पोयां कयो आहे। मालपीड़ी जो हिकिड़ो असांजो झूडे जी टाउन जो हिकिड़ो मेन ज़राया आहे इनकम जा, ऐं तक़रीबन 3-4 करोड़ रुपए जी जेका आहे इनकम आहे, ऐं हू जेको आहे पेवर इनकम आहे, हिन में उनजो ख़र्चु रुपयो बि को टाउन जो नथो थिए। उन्हनि जेको आहे ऐं 7 करोड़ रुपया 7 लख रुपया जेका ठेकेदार ॾींदा हुआ त उन्हनि जो 3-4 लख रुपया ख़र्च बि हो। इहो ई कोन्हे त 7 लख रुपया आहिनि, तक़रीबन 10 लख रुपया फ़ी पीड़ी जे जेका आहे टाउन कमेटी जी पीड़ी आहे, जंहिंमें 2-2.5 लख रुपया आऊं चवां थो, अॼु अवां जे थ्रू ऑफर ॾियां थो 6 लख रुपया आऊं ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखां पैसा साफ़ी वठनि, पहिरें मूंखां पैसा वठनि, पोइ मूंखे मंडी में वञणु ॾियनि, ऐं 6 लख रुपया हिननि खे टाउन खे अलॻि सां ॾियण लाइ तयारु आहियां। छाजे लाइ इहा 2.5 लख रुपये ते बीठा आहिनि, छो त हिननि जा पंहिंजा पेट पिया भरजनि, सभु काउंसलर इंतिज़ामिया सभु गॾिजी जेको आहे उहो खाइनि पिया। हिन वक़्तु 2 महीननि खां झूडे में टाउन ऑफिसर खे अख़्तियार न ॾियण बाबति तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो सबबु बि मालपीड़ी ई आहे। झूडे में मुक़ररु थियल टाउन ऑफिसर शफ़क़त मुगेराणी खे चार्ज ॾियण खां इनकार ते गुज़िरियल 2 महीननि खां झूडो टाउन कमेटी जा 400 मुलाज़िम पघारुनि खां महरूम आहिनि, ऐं इहो मसइलो बि मालपीड़ी सां सलाड़ियल आहे। साईं मसइला असां खां वधीक त शायदि अवां झूडे वारनि दोस्तनि खे साफ़ियुनि खे अञा वधीक मालूमात हूंदी। असुली हिते इशू मां बि कयूं वेठा आहिनि जेको हिन मालपीड़ीअ जे करे। मुंहिंजे हूंदे मां हिते 21/11 ते चार्ज अज़ीम कई आहे। हिननि मूंखे इन जे करे जॉइनिंग ई न ॾिनी, सिर्फ़ु पीड़ीअ जे खाइण जे करे। चेयरमैन ऐं उन जा जेके साथारी साहब आहिनि, मां शिकारपुर जो माण्हू 500 किलोमीटर पंधु करे हिते ख़िदमत जे लाइ अचां थो। चेयरमैन साहब झूडे जो हितां झूडे में कोन थो अचे, कंहिं बि हफ़्ते में मां चेयरमैन न ॾिठो आहे। सिर्फ़ु पिड़ी बि उन जा हेठियां था हलाइनि, XYZ केर बि हलाइन्स था। उहो टाउन जो अमलो उन सां ॿधल आहे,
टैक्सेशन ऑफिसर मोहबिल आहिनि, क्लार्क अज़ीज़ लाइ जरवार, इहे गॾिजी सरजी सभु करप्शन कनि था। मूं एंटी करप्शन के भी एप्लीकेशन ॾिनी आहे जंहिं ते कुझु कार्रवाई शुरू थी आहे। साईं तक़रीबन 2 महीना थियण वारा आहिनि, 2 महीना थियण वारा आहिनि। ऐं जंहिं मुलाज़िम खे मां घुराए, जंहिं बि ब्रांच वारे खां का शइ पुछां थो, अकाउंट्स ब्रांच आहे, जनरल ब्रांच आहे, कहिड़ी बि ब्रांच आहे, त बाबा हे कागज़ किथे आहिनि? चई साईं चेयरमैन साहब वटि आहिनि। बाबा हे स्टैम्प वग़ैरह किथे आहिनि? चई साईं चेयरमैन साहब वटि आहिनि। सॼी ऑफिस के चेयरमैन साहब यरगुमाल कराई वेठो आहे, पंहिंजी ओताक पढ़ाई वेठो आहे। जेको बि रिकॉर्ड ऑफिस जो आहे, जेको मूंखे वर्बली ॿुधाइनि था ब्रांचुनि वारा इंचार्ज। मौजूदा सूरत हाल में झुॾे मालपीड़ी मां टैक्स जी मद में 7 खां 8 लख रुपयनि जी उगाड़ी थिए थी, पर टाउन कमेटी जे अकाउंट में वसूल कयल रक़म जो 3 बि जमा नथो थिए। झुॾे जे मुस्तहकम मईशत जो अहम ज़रियो मालपीड़ी खे करप्शन सबबि तबाह कयो पियो वञे, जंहिंजो असर झुॾे जे कारोबार खे बि मुतासिर करे रहियो आहे। जो भी जुडो में गंद और जो मामलात हुए हैं उसमें सिर्फ और सिर्फ एक ही आदमी मुलव्वस है, उसका नाम है सलीम कसाई। और आज भी वो खुद कुछ नहीं है, सिर्फ लूटता ठेकेदारी का। इस टाइम वो लेबर काउंसलर है और मुख्तलिफ दौर में मुख्तलिफ नामों से ठेके लेते रहा है। 4 करोड़ की पीढ़ी 50 लाख में वो लेता और उसके भी पूरे पैसे जमा नहीं करा था। आज जो भी शहर जुडो में गंद हो रहा है, जो भी मामला खराबी की तरफ आए, जो पीपल्स पार्टी अक्सरियत में होते हुए अकलियत में हो गई, उसकी पीछे भी सलीम कसाई है। जुडो के अंदर हमारा जो जुडो का कारोबार है वो सारा मालपीड़ी के ऊपर है। इंडस्ट्री एरिया है नहीं जुडो, हर पीढ़ी को पीढ़ी लगती है, जिसकी वजह से हर दुकानदार, हर कारोबार जो भी है, छोटा से बड़े से लेके छोटे, हर ताजिर जो है ना पीर का इंतज़ार करता है। पीर के ऊपर लेती देती होती है और पीर का जो कारोबार है ना वो बिल्कुल तबाह होकर रह के गया है। क्योंकि पहले जो एक ठेकेदार ने ठेका लिया है, तकरीबन लिया था 3 करोड़ रुपए का, और वो ठेकेदार कह रहा है कि मेरे पास रसीदें भी है, मैं जमा भी कराता था पैसे, जबकि पैसे इन्होंने खा लिए। अब वो उनको तो भगा दिया है। अब वो तकरीबन ये काउंसलर, चेयरमैन जितने भी है, जो भी इंतजामिया चला रही है, सब इनके पैसे इनकी जेबों में जा रहे हैं, जमा करा रहे हैं। 1,36,000, 1,35,000, जो मतलब कुछ भी आमदनी नहीं है। जो शहर के अंदर जितना भी कारोबार होता है वो शहर के अंदर आता ही नहीं है, इनकी जेबों में पैसे जा रहे हैं। हमारा सारा शहर बिल्कुल ऐसा है, पूरा एक साल हो गया कि तबाह हो गया। 7 लाख रुपए की पीढ़ी के अंदर 1,36,000, 1,35,000 जमा कराते हैं, जबकि पुलिस भी खा रही है, एंटी करप्शन वाले आ रहे हैं तो वो अपनी जेबें भर रहे हैं, छापे भी मार रहे हैं, बुके भी पकड़ रहे हैं, उसके बाद कोई कुछ भी नहीं होता है। एंटी करप्शन ने पिछले दिनों छापा मारा, उन्होंने बोला कि उन्होंने कहा कि भाई 16 आदमियों के कागजात दिखाओ, वो नहीं दिखा सके। क्लर्क भाग गया। बीच के अंदर इन्होंने बैठ के उन्होंने बार्गेनिंग की, वो एंटी करप्शन वाले भी चले गए, उन्होंने भी कुछ नहीं किया, ऐसे ही पागल बना रहे हैं। तंहिं करे सिंध सरकार खे घुर्जे त झुॾे जी मालपीड़ी खे तबाह थियण खां बचाइण लाइ सियासी मुदाख़लत खे हमेशह लाइ ख़तमु करे ऐं टाउन कमेटी खे घुर्जे त मालपीड़ी जे ठीके मां मिलियल रक़म खे न रुॻो शहर जी सफ़ाई सुथराई में लॻाए, पर साॻे वक़्तु वापारियुनि लाइ बि संज पैदा कयो वञे त जीअं सिंध जी हीअ आसूदी मालपीड़ी इलाइक़े वासियुनि लाइ गुज़र सफ़र जो सुठो ज़रियो बणिजी सघे। ऐं मालपीड़ी जी तव्हांखे ॿुधाए छॾियां, ही ठेकेदार जेको हींअर असगर शाह जे नाले ते ठेको खणी आयो आहे, ही साॻी उन ग्रुप जो हिसो आहे जेको असांजा 2 करोड़ 70 लख रुपया पहिरें खाई चुको आहे। 5 करोड़ में ठेको वरितो हो ऐं असांखे अञा ताईं बक़ाया जात जेको आहे असांजी हिन ते 2 करोड़ 70 लख रुपया आहे, अञा ताईं उन कोन जमा कराया आहिनि। ऐं हू मथां को लेटर खणी आयो जेको माफ़ करण जो। साईं असां वटि इन में मतिलबु असांजो डिपार्टमेंटल हलाए पियो, डिपार्टमेंटल हिसाब सां कॾहिं मतिलबु 2,20,000, 3.5 लख, ऐं उन में असां कुझु कोशिशि कई आहे। इन में कुझु असां मतिलबु कि इन नमूने सां बहितरी पहिरें खां बहितर आई आहे। पहिरें असांजो असल में छा आहे, मुंशियूं असांजो अमलो कुझु इन में आहे, मुलविस आहे, करप्ट आहे, असां उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई मतिलबु कई आहे। जुॾे जी आमदनी जेका आहे उहा टोटल रेवेन्यू जेको इहो पीढ़ी जो ज़रियो आहे वॾो, ऐं तक़रीबन 5-6 करोड़ रुपए में जेको टैक्स जेको मिलणु खपे सालाना आमदनी। लेकिन बदकिस्मती सां जुॾे जी मालपीड़ी काफ़ी अरसे खां जेको सियासी करबा परवी जे वर चढ़ियल आहे। ठेकेदार जेके बि अचनि था हू सियासी तौर ते अचनि था ऐं उन्हनि खे ठेका ॾिना वञनि था, बल्कि एक्शन सरेआम कोन थो थिए ऐं ठेका ॾिना वञनि था। ऐं हू जेको रिकॉर्ड में त जेको हूंदो आहे त भई हेतिरे जो ठेको वियो, लेकिन हू क़िस्तूं जमा कोन था कराइनि। पहिरीं ॻाल्हि त खणनि ई फर्ज़ी नालनि सां था, उन जे करे जेको हमेशह जुॾे जी मइशत जे जेको अहम सबबु आहे उन खे नुक़सान ई रसियो आहे।
ऐं बदकिस्मती आहे त ठेकेदार हिकु त किस्तूं जमा कोन था कराइनि, सिर्फ़ु फर्ज़ी नालनि सां खणनि था। हिन वक़्तु जेको थो टाउन कमेटी हलाए पई त टाउन कमेटी बि सही तरीक़े सां कोन पई हलाए, हींअर बि उहा ई साॻी सूरत हाल आहे। बिल्कुलु इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे, जेकॾहिं जुडे जी पीढ़ी खे सियासी तौर खां हटी करे गैर जानबदाराना तौर ते जेकॾहिं एक्शन करायो वञे ऐं जेको थो हक़ीक़ी जेके ठेकेदार आहिनि जेके जेको थो पीढ़ी सही तरीक़े सां हलाए सघनि ऐं पैसो जमा कराइनि त जुडे जी आमदनी जेको आहे बहितरीन थी सघे ऐं जुडे जे शहर में काफ़ी जेको सो तरक़ियाती मुद में ॿिए में इहे पैसा ख़र्च थी सघनि था ऐं जुडो शहर काफ़ी हवाले सां सुधरी सघे थो।